Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध में पीटीआई तरफ़ां पंहिंजी ही इत्तहादी जीडीए जा माण्हू टोड़ण जो सिलसिलो जारी। हाला जे मखदूम फज़ल हुसैन खां पोइ मटियारी जी अहम सियासी शख़्सियत जलाल शाह ॼामोट पीटीआई में शामिल थियण लाइ संदरा ॿधी वरिता। अॻूणे एमपीए ऐं जीडीए अॻवान जलाल शाह ॼामोट जूं कराची में गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं पीटीआई अॻवान जहांगीर तरीन सां मुलाक़ातूं। जलाल शाह ॼामोट खे पीटीआई में शामिल थियण जी दावत। ज़रियनि मूजिब जलाल शाह ॼामोट तरफ़ां जल्द पीटीआई में शामिल थियण जा इम्कान। मनी लॉन्ड्रिंग केस में ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज जी उबूरी ज़मानत में 2 ऑगस्ट ताईं वार। लाहौर जी अदालत एफआईए खे हमज़ा शहबाज खे हिरासत करण खां रोके छॾियो। नवाज़ लीग अॻवान अता तारड़ जो चवणु आहे त शहज़ाद अकबर बेबुनियाद इल्ज़ामनि ते केस ठाहिया। 3 हाई कोर्ट्स शहज़ाद अकबर जी नाअहली ते मोहर लॻाए छॾी आहे। इमरान ख़ान जी चुर्च ते दाख़िल केसिस पंहिंजे अंजाम ते पहुची रहिया आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीका जे दौरे ते रवानो। बिलावल हिकु हफ़्तो अमरीका में तरसंदो ऐं कॉन्फ्रेंस में पिणु शिरकत कंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जी गैर मौजूदगी में आसिफा भुट्टो ज़रदारी खे सियासी मैदान में लाहिण जो फ़ैसिलो। पीपी ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल जी गैर मौजूदगी में आसिफा कश्मीर जो दौरो कंदी। आसिफा चूंड मुहिम हलाईंदी ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुननि खे ख़िताब कंदी। अंडर 19 जी टीम हिकिड़ो भेरो न 3 भेरा अमरीका वञे। इमरान ख़ान पंहिंजा 5 साल पूरा कंदो। वफ़ाक़ी घरो वज़ीर शेख रशीद जो बिलावल भुट्टो ज़रदारी जे अमरीकी दौरे ते तबसरो। आज़ाद कश्मीर में मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो त पीडीएम ख़तम थी चुकी आहे। आज़ाद कश्मीर जी चूंडुनि खां पोइ हुकूमत ऐं ऑपोज़िशन में लाॻापा ठीक थी वेंदा। अफ़गानिस्तान में अमन जा ख़्वाहिशमंद आहियूं। आर्मी चीफ पाण अमन लाइ क़दम खणी रहियो आहे। अफ़गान अवाम जेको फ़ैसिलो कंदो उहो असांखे क़बूल हूंदो। पंहिंजी सरज़मीन कंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾींदासीं। सिंध में परदेहिनि खे गैर क़ानूनी ऐं जाली सुञाणप कार्ड ठाहे ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार नादरा ऑफिसर्स कराची जी अदालत अॻियां पेश। अदालत नादरा ऑफिसर्स खे 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते एफआईए हवाले करे छॾियो। जवाबदारनि में अशफाक खान, ख़याल खान, मोहम्मद रसूल, अख्तर मोहम्मद, मोहम्मद इब्राहिम, अब्दुल वहाब ऐं अफरोज़ अली शामिल। एफआईए जो चवणु आहे त गिरफ़्तार नादरा ऑफिसर्स रिश्वत वठी ईराननि, बर्मिन, बंगालिन ऐं अफ़गानी शहरनि खे जाली सुञाणप कार्ड ठाहे ॾिना। एफआईए ह्यूमन ट्रैफिकिंग सेल कार्रवाई कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो हो। पीपीएमएनए फज़ल शाह जे भाउ, भाॼाई ऐं भाइटनि ते पीर ऑफ गंबट ते कातिलाणे हमले जो केस दाख़िल। गंबट थाणे ते दाख़िल केस में अहमद अली शाह, सनस ज़ाल, पुट ऐं धीउ जवाबदार नामज़द। 4 अञातल जवाबदारनि खे बि केस में नामज़द कयो वियो। केस जी फ़रियादी शफ़क़त शाह जो चवणु आहे त अहमद अली शाह जी न्याणी सनस मुक़दस शाह कुझु ॾींहं अॻु सनस भाइटे कंबर अली शाह सां पसंदि जी शादी कई हुई, जंहिं तां अहमद अली शाह ऐं सनस घर भातियुनि हथियारबंदनि सां गॾिजी घर ते हमिलो कयो। हमले दौरान हथियारबंदनि खेसि अग़वा ऐं क़त्ल करण जी कोशिशि कई। पाड़े वारनि जे पहुचण ते हथियारबंद फ़रार थी विया। पीर ऑफ गंबट शफ़क़त अली शाह जे घर ते गुज़िरियल ॾींहुं हमिलो थियो हो। पुलिस केस में नामज़द जवाबदार गिरफ़्तार न कया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 9 दर्जे जे इम्तिहाननि में कॉपी जी धुम। इम्तिहाननि जे शुरू थियण खां अॻु ई रियाज़ी जो पर्चो आउट। लाड़काणो जे इम्तिहानी सेंटर्स में शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं सरेआम कॉपी कंदा रहिया। इंतिज़ामिया ख़ामोश। शागिर्दनि मोबाइल ते जवाबु ॾिसी पेपर ॾिनो। उमरकोट में 9 दर्जे जो इम्तिहान शुरू थियण खां अॻु बायोलॉजी जो पेपर आउट। पाबंदी बावजूदि इम्तिहानी सेंटर्स ते मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु। ॾहरकी में बि इम्तिहान शुरू थियण खां अॻु रियाज़ी जो पर्चो आउट। शागिर्दनि खे अॻुवाट ई व्हाट्सएप ते सवालनामो मिली वियो। कश्मीर में इम्तिहानी सेंटर्स ते सरेआम कॉपी थींदी रही।
फेडरल बोर्ड तहत मैट्रिक ऐं इंटर जा सालियाना इम्तिहान अॼु खां शुरू। पंजाब ऐं केपी में इंटर जा इम्तिहान शुरू थी विया। इस्लामाबाद में जोड़े ते तशद्दुद जे केस में पंजो जवाबदार बिलाल मरवत भी गिरफ़्तार। पुलिस पहिरीं गिरफ़्तार चयन मां 3 जवाबदारनि जो जिस्मानी रिमांड हासिल करे वरितो। जवाबदार उस्मान मिर्ज़ा, फरहान शाहीन ऐं अताउर रहमान वधीक चइनियनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस जोड़े ते तशद्दुद ऐं तज़लील वारी वीडियो सोशल मीडिया तां हटाइण लाइ PTA खे ख़त लिखी छॾियो। समूरनि जवाबदारनि जा पासपोर्ट वॉच लिस्ट में रखण लाइ बि दरख़्वास्त दाख़िल। केस में मरकज़ी जवाबदार उस्मान मिर्ज़ा जो भाउ अली अबरार, साथी रेहान ऐं मोहिब बंगश पुलिस जी पकड़ में न आया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी न मिलण सबबि ज़मीनूं सुकी ठोठ थी वियूं। फसल न थियण ते पुछड़ी ते आबादगारनि जा मथे ते हथ। गड़ी खैरो में आबादगारनि पुछड़ी ते आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ बेगारी पुल ते धरणो। पुल जी ॿिन्ही पासनि खां केतिरियूं गाॾियूं बीठल रहियूं। टंडो बागो में अकरम ऐं बागेवाह जा आबादगार पाणी खोट ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। बागेवाह पुल ते धरणे सबबि केतिरी ई देरि ताईं ट्रैफ़िक मुअतल। मीरपुर साकरो में शाखुनि ऐं सिमनालनि में पाणी खोट ख़िलाफ़ 3 ॾींहं बि बुख हड़ताल। दौड़ ऐं बहराम में बि आबादगारनि जो पाणी चोरीअ ख़िलाफ़ मुज़ाहिरो। आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। आबादगारनि जो चवणु आहे त आपाशी अमलदार पैसनि एवज़ बाअसर ज़मींदारनि खे संदन हिसे जो पाणी विकिरो करे रहिया आहिनि। शाखुनि वाहुनि ऐं कैनालनि में पुछड़ी ताईं पाणी न पहुचण सबबि संदन ज़मीनूं सुकी ठोठ थी वियूं आहिनि। पुछड़ी जे आबादगारनि तरफ़ां फ़ौरी तौर ज़रई पाणी ॾियण जो मुतालबो। डॉक्टर महाशाह जे मुबैना अपघात वारे केस में जवाबदारनि ते हिकु भेरो ॿीहर फ़र्दे जुर्म लागू न थी सघियो। मक़ामी अदालत जवाबदारनि जूं ज़मानतूं रद्द करण वारी इस्तदा रद्द कंदे चयो त ज़मानतूं रद्द कराइण लाइ हाई कोर्ट सां राब्तो कयो वञे। जेके जवाबदार जांच में सहकार नथा कनि उन्हनि जूं ज़मानतूं रद्द थियणु घुरिजनि। अदालत केस ते ॿुधणी 24 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। डॉक्टर महाशाह केस में फ़रियादी तरफ़ां जवाबदारनि जूं ज़मानतूं रद्द कराइण लाइ सिंध हाई कोर्ट वञण जो ऐलान। हाला में 7 सालनि जी नींगरी सां जिनसी ज़्यादती जो ॾोह साबित थियण ते वैशी जवाबदार खे 10 साल टीप। मटियारी जी अदालत जवाबदार रिज़वान खे 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार खीर वठण लाइ घरां निकितल नींगरी खे पंहिंजी हवस जो निशानो बणायो हो। सिराणी भरिसां ॻोठ पांदी मल्हा मिनारी सां ज़्यादती केस में जवाबदार गिरफ़्तार। बदीन पुलिस वाक़े जे 3 ॾींहंनि खां पोइ जवाबदार सुलेमान मल्हा खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी मेडिकल टेस्ट लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। रिपोर्ट अचण बाद ज़्यादती जी तस्दीक या तरदीद थी सघंदी। दादू भरिसां पसंदि जो परिणो कंदड़ जोड़े खे खंभण जी कोशिश नाकाम। फुलजी स्टेशन रिंग रोड ते हथियारबंदनि जे हमले दौरान जोड़े खे खंभण जी कोशिश। मज़ाहमत ते पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान जो वालिद ज़ख़्मी। इलाइक़े वासियुनि विच में पई जोड़े खे छॾाए वरितो। फुलजी पुलिस तरफ़ां केस दाख़िल करण खां इनकार बाद जोड़ो अदालत पहुची वियो। तहफ़्फ़ुज़ ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ दरख़्वास्त दाख़िल। खैरपुर जिले के खोड़ा भरिसां ॻोठ सुख वाहण में परिणल नारी समीना उॼण घर अणबर्त तां फाहो खाई आपघात करे छॾियो। समीना उॼण जो घर अंदरि रहे सां टंगियल लाश मिलियो। जैकबाद जी ADC कॉलोनी में नौजवान पाण मथां फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। सालेहपट भरिसां नारा कैनाल में वींजंदड़ ॿारनि ते वाॻुनि जो हमिलो। वाॻू हिकु नींगरी खे खणी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ सोभारो महर में 4 वरनि जी नींगरी सईदा खे नारा कैनाल में संदसि माउ उनखे वींजारे रही हुई त वाॻू हमिलो कयो।
नवाबशाह जो शहर काज़ी अहमद में मोटरसाइकिल सवारनि में झेड़ो। एक शहरी तरफ़ां ॿिए खे सरेआम चाकू हणी मारण जी कोशिश। विच शहर में अधु कलाक ताईं जारी झेड़ो टारण जे लाइ पुलिस हरकत में न आई। शहरी भी तमाशो ॾिसंदा रहिया। ऐं सऊदी अरब में ज़िलहज जो चंड नज़र न आयो। अरब मीडिया मूजिब सऊदी अरब में ईद उल अज़हा 20 जुलाई ताईं 20 जुलाई ते थींदी। हज जो अहम रुकन वक़ूफ़े अरफ़ात 19 जुलाई ते अदा कयो वेंदो। पाकिस्तान में ज़िलहज जो चंड ॾिसण लाइ चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। कराची में मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास चेयरमैन अब्दुल ख़बीर आज़ाद जी सदारत हेठि थींदो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।